गैस जी घटिताई ऐं महांगाईअ जो मुतबादिल सोलर चुल्हा। इहे चुल्हा पाकिस्तान जे शहरनि ऐं रेगिस्तान या ॻोठाणनि इलाइक़नि में इस्तेमालु करे सघिजनि था। सॼी दुनिया में ॿेलनि जी मुसलसिल खोट ऐं घटिजंदड़ गैस जे ज़ख़ीरनि जे करे ॿारनि जा मुतबादिल ज़रिया ॻोल्हण लाइ खयल क़दम हाणे ड्रोड़ में तब्दील थी विया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में दुनिया जे ॾूराहनि इलाइक़नि में जिते गैस जी खोट आहे ऐं इंसानी आबादीअ जी पहुच खां परे आहे, उते सिज जे शुआउनि खां मदद वरिती वञे थी, पोइ चाहे उहा बिजली पैदा करणु हुजे या पचाइणु। सिज जा इहे बज़ाहिर ग़ैर मामूली शुआ हाणे वॾनि मनसूबनि खे हलाए रहिया आहिनि। हाणे इन्हनि शुआउनि खे इस्तेमालु कंदे अफ़गानिस्तान ऐं ॿियनि अफ्रीकी मुल्कनि में शमसी तवानाईअ ते हलंदड़ सोलर चुल्हा मुतारिफ़ कराया विया आहिनि, जिन खां पोइ हाणे काठियुनि, तेल ऐं गैस जी का बि ज़रूरत नाहे रही। इन्हनि चुल्हनि में सिज जी रोशनीअ खे हिकु मरकज़ी नुक़्ते ते पहुचाइण लाइ आइननि जो इस्तेमालु कयो वञे थो। जॾहिं खाधे पचाइण जी ॻाल्हि अचे थी त हीअ हिकु तमामु सस्ती तवानाईअ जी सूरत आहे। तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो त इहो पचाइण वारो अमल तमामु सुस्त कंदो, पर ईअं नाहे। इहे चुल्हा आम बाहि जे चुल्हनि वांगुरु खाधो पचाईंदा आहिनि। काठियुनि खे साड़ण सां दूंहों ख़ारिज थिए थो, जेको साह में दाख़िल थिए थो, जेको साह जी बीमारियुनि ऐं कॾहिं कॾहिं कैंसर जहिड़ियुनि बीमारियुनि जो सबबु बणिजे थो। जॾहिं त सोलर चुल्हो इस्तेमालु करण सां इन नुक़सानकार दूंहें खां बि बची सघिजे थो। इहे चुल्हा अफ़गानिस्तान ऐं कुझु अफ्रीकी मुल्कनि में इस्तेमालु थियण लॻा आहिनि ऐं पाकिस्तान जे रेगिस्तानी या बहराड़ीअ वारनि इलाइक़नि में बि इस्तेमालु थी सघनि था। इन्हनि चुल्हनि खे ठाहिण जो ख़्यालु एतिरो ज़बरदस्त हो जो इहे हाणे कमर्शियल बुनियाद तहत तयारु कया विया आहिनि ऐं पाकिस्तान में बि इन्हनि जा वॾे तादाद में ख़रीदार थी सघनि था, अगरि को तयारु करे त। सोलर चुल्हा न रुॻो लखें ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी जे मयार खे बहितर बणाए सघनि था, पर माहौल खे साफ़ रखण में पिणु अहम किरदारु अदा करे सघनि था, छाकाणि त सॼी दुनिया में फ़ज़ा में ख़ारिज थींदड़ कार्बन डाइऑक्साइड जो 70% घरनि में इस्तेमालु थींदड़ चुल्हनि मां थिए थो, जिन में सुकल छेणा, काठियूं ऐं ॿिया तेल साड़िया वञनि था। ख़ासि करे तरक़ी पज़ीर मुल्कनि में 3 अरब माण्हू काठियुनि ऐं छेड़नि जी बाहि ते खाधो पचाईंदा आहिनि। काठ जे लाइ ॿेला कटिया पिया वञनि ऐं क़ीमती वक़्तु पिणु ज़ाया थिए थो। खुलियल बाहि मां निकिरंदड़ दूंहों पिणु हवा खे आलूदा करे थो। स्वीडन जे हिकु इदारे मूजिबि ॾखिण एशिया में हर साल सियारे जी मौसम में फ़ज़ा में दूंहें जे बादलनि जो वॾो सबबु काठ जो सड़णु हूंदो आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन मूजिबि हर साल 15 लख माण्हू काठ जी बाहि मां पैदा थींदड़ दूंहें सबबु साह जी बीमारियुनि में फ़ौत थी वेंदा आहिनि।